बांदी जमायत इस्लामी जी तंज़ीम अल ख़िदमत फाउंडेशन पारां ॿिए ॾींहुं बि पुलिस चेक पोस्ट भरिसां हिक रोज़ा फ्री मोबाइल कैंप लॻाई वई, जंहिंमें बांदी ऐं आसपास जा माण्हू इलाज लाइ वॾे तइदाद में पहुता। उन मौक़े ते डॉक्टर ॻाल्हाईंदे चयो त अॼु असां वटि 200 मरीज़ इलाज लाइ पहुता, जिन चकास करे खेनि मुफ़्त दवाऊं ॾिनियूं वयूं आहिनि। जॾहिं त काफ़ी मरीज़नि जूं मलेरिया जूं टेस्टूं करायूं वयूं आहिनि ऐं जिन जूं रिपोर्टूं पॉज़िटिव आयूं हुननि खे मलेरिया जो फिलपोर कोर्स ॾिनो वियो आहे। जॾहिं त नंढड़नि ॿारनि में ग़िज़ाई खोट न्यूट्रिशन घटिताई हुअण सबबि चॉकलेट ऐं ताक़त जूं फ्राहम कयूं वयूं आहिनि। इन मौक़े ते कैंप ते पहुतल मरीज़नि पारां जमायत इस्लामी तंज़ीम जो शुक्रियो अदा कयो वियो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।